कारपोरेट फार्मिंग ऐं 6 नवनि केनालनि ख़िलाफ़ अवामी तरफ़ां झुडो न्यू बाईपास खां टाउन कमेटी ऑफिस झुडो ताईं 1 किलोमीटर पैदल मार्च करे स्टेशन रोड ते धरणो हंयो वियो। पैदल मार्च में सिंधियाणी तहरीक जी भेनरुनि समेत हारियुनि आबादगारनि वॾी तइदाद में शिरकत कई। सिंध जी ज़मीननि ते कब्ज़ा बंदि करियो, कारपोरेट फार्मिंग मनसूबा ख़त्म करियो जी ज़बरदस्त नारेबाज़ी कई वई। धरणे खे ख़िताब कंदे अवामी तहरीक जे मरकज़ी राब्ता सेक्रेटरी लालजोड़ वार, अवामी तहरीक ज़िले मीर प्रकाश जे जनरल सेक्रेटरी अयास खोसो, मरकज़ी अगवान एडवोकेट मुमताज़ खोसो, एडवोकेट अयास कलोई, सिंधियाणी तहरीक अगवान ज़ुबैदा कलोई, नूरबानो खोसो, पारी कोल्ही, अज़मत कलोई, कुलसूम रिंद, अवामी तहरीक तालके सदर मुमताज़ जुनेजो, तालिब टिरवार ऐं ॿियनि अगवाननि चयो त कारपोरेट फार्मिंग जे नाले में सिंध जूं लखें एकड़ ज़मीनूं ग़ैर मुल्की कंपनियुनि ऐं वफ़ाक़ हवाले कयूं पियूं वञनि। सिंधु दरिया ऐं ज़मीननि ते कब्ज़ा नाक़ाबिले क़बूल मनसूबा आहिनि। सिंध खे दीवार सां लॻाइण जा नतीजा ख़तरनाक निकिरंदा। कारपोरेट फार्मिंग ऐं सिंधु दरिया मां केनाल कढण वारनि मनसूबनि खे फौरी तौर ख़त्म कयो वञे। अगवाननि वधीक चयो त समूरा अख़्तियार हिकिड़े सूबे पंजाब जे हवाले करे छॾिया आहिनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची